अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, रावंती जे कच्चे में ऑपरेशन बदनाम, दाड़ियल सन्नू शर जे भाउ समेत 2 दाड़ियल मारिजी विया, 7 ज़ख़्मी। पुलिस पारां 2 मुग़वी बाज़ियाब करण जी दावा। रावंती जे कच्चे में सिंध पंजाब दंग वटि ऑपरेशन दौरान बदनाम दाड़ियल सन्नू शर जो भाउ आलम शर ऐं नज़ीर शर मारिजी विया। दाड़ियल मिठू शर सूदो 7 ॾुआरी ज़ख़्मी थी पिया। पुलिस पारां ऑपरेशन दौरान 2 मुग़वी बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे। ज़रीन जो चवणु आहे त मारिजी वियलनि जा दाड़ियल जा साथी लाश खणी फ़रार थी विया। सखर पुलिस मूजिबि मोहम्मद इक़बाल ऐं रिज़वान खोसो खे बाज़ियाब करायो वियो। ॿिन्ही खे 25 ॾींहं अॻु साइट थाणे जे हद मां अगवा कयो वियो हो। दाड़ियल मुग़वियुनि खे कच्चे जे इलाइक़े शाह ॿेले खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ खे यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।